सखर से ही ॾींहं जे मूं घारिया बंद में वसायम वॾफड़ा मथे माड़ियुनि मींहं वाझाणियसि विसाल खे थियसि तहिवारूं तीअं नीअर मुंहिंजो नींहं उजारे अछो पियो। सुर मारी जो ही बैत आहे। दोस्तो, मारी उमिरि जी क़ैद में आहे। क़ैद बि बिना केंड हुजे पोइ बि चवे थी त मुंहिंजा उहे ॾींहं सजाया आहिनि जे मूं बंद में गुज़ारिया आहिनि। ऐं पंहिंजनि अछनि मां लुड़क वॾ फुड़े मींहं वसां वांगे वसायमि ऐं जीअं पोइ तीअं पंहिंजे मारू मुड़ुस ऐं मारोड़नि जे मिलण लाइ वाझाणियसि तीअं तीअं मुंहिंजी मोहबत हुन लाइ अञा वधीक तवानी थी उभरी। ही जे मूंखे ज़ंजीर नीरनि में उमिरि ॿधी रखियो उन त पाण मुंहिंजे नींहं खे उजारे अछो करे छॾियो, निर्वार करे छॾियो। पर दोस्तो ज़रा सोचियो त सही त ही इनकलाबी सोच जी इंतिहा न आहे लतीफ़ सरकार जी। आम ज़िंदगीअ में पाण खे मुड़ुस माण्हू सॾाईंदड़ ऐं सम्झंदड़ हमरा बि जेलनि जी सख़्त ज़िंदगीअ में भाड़िया थी पवंदा आहिनि। संदन सारी आकड़ अरॾाइप क़ैद में हवा थी वेंदी आहे। पर जे लतीफ़ जे फ़िक्र जो हुस्न त ॾिसो, चवे थो त उहे ई मुंहिंजे लाइ अज़ीम मोतबर ऐं मुक़दस आहिनि जेके मूं क़ैद में गुज़ारिया। हिन क़ैद जे ॾींहंनि ॾोहलनि ॾींहंनि में ऐं वरी उते उमिरि जूं शाहाणियूं आछूं लालचियूं ऐं मुंहिंजे इनकार जे सूरत में न मञण जे सूरत में हर क़िस्म जा डप डाव दड़का ॾिना विया। पर मुंहिंजे अज़म आॾो मूं कंहिं बि ॻाल्हि खे कोन गिनारियो। मुर्गो उहे ॾींहं मुंहिंजे लाइ ईद में त्योहारनि वांगुरु लॻी विया। मूंखे लॻण लॻा जो मुंहिंजे अंदर मां डप ख़ौफ़ जे बचाए पंहिंजे मज़ाहमत ऐं मुक़ाबले जी पंहिंजे अंदरि हिमत उभरी पई। मूं ते इहो अहसान आहे उमिरि जे हिन क़ैद जे ज़ंजीरनि जो जिन मुंहिंजे ज़ंगियल अंदर में पिरीअ खेत जी नींहं खे उजारे अछो करे छॾियो। जे लतीफ़।